बालक बालक हारिय जो बालक बालक पोरत जो कायर अख में कंदो आ नंढड़े नंढड़े हथड़े में। नाज़रीन, हारी वेलफेयर एसोसिएशन तरफा हारन जे हकन बाबत सालियानी रिपोर्ट 2017 पधरी। हारी वेलफेयर एसोसिएशन ऐं पायलर कराची जे गडियल तावन सां हैदराबाद प्रेस क्लब में थी गुज़री, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां हारिन, मज़दूरनि, सियासी समाजी अॻवाननि, वकीलनि ऐं सहाफ़िन वॾे अंग में शिरकत कई। सालियाना रिपोर्ट जी पधराई वारी तकरीब में फुनल सारियो हारी वेलफेयर जे सदर अकरम खासकैली, हारी अॻवान साले ब्लू, इंसानी हक़नि जे अॻवान डॉक्टर अशोथामा, समाजी अॻवान भरियोलाल सत्याणी, जावेद सोज़ हालाई ऐं ॿियनि अॻवाननि ख़िताब कंदे चयो त 1950 में सिंध टेनेंसी एक्ट पास कयो वियो, पर अफ़सोस जो 68 साल गुज़रण बावजूद इन ते अमल दरामद न थी सघियो आहे, जंहिंजे करे अॼु लखें हारी गुरबत, बुख ऐं बदहाली वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। सिंध में लखें हारियुनि खे पंहिंजी ज़मीन न हुजण जे करे ग़ुलामी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर कयो वियो आहे। हारी अॻवाननि आख़िर में मुतालबो कंदे चयो त सिंध हुकूमत टेनेंसी एक्ट ते अमल दरामद कराए हारियुनि जी खसरा फार्म में रजिस्ट्रेशन सां गॾु हारी ऐं ज़मींदार विच में मुआहिदो करण खे यकीनी बनाए। सिंध असेंबली में चूंडिजी आयल जागीरदार MPAs खां संदसि ज़रई ज़मीनुनि ते हारपो कंदड़ हारियुनि सां मुआहिदो असेंबली ऐं सिंध हाई कोर्ट में पेश करायो वञे। हारी कैंपुनि में हारियुनि खे बुनियादी सहूलतूं पिणु फराहम कयूं वञनि। बालक बालक हारिय जो बालक बालक पोरत जो कायर अख में कंदो आ नंढड़े नंढड़े हथड़े।